जी नाज़रीन, मां हिन महिल जेको आहे सो ॻोठ मज़ार ख़ान जोयो में मौजूदु आहियां, जिते जेको आहे सो 3 ॾींहं अॻु में पुरस्कार तौर ते जेको आहे वालीअ ॾिनो जोयो क़तल गोलियूं लॻण सबबु क़तल थी वियो आहे। संदसि वारिस एहतजाज बि कनि था ऐं अचो त खान पुछंदासीं त हक़ीक़तूं छा आहिनि, उन्हनि जो छा मुतालबो आहे। भई असांजो मुतालबो आहे त असांजो नौजवान क़तल करे विया आहिनि। उन खां पोइ कल्ह वरी वापसी अची राति जो वरी जेको आहे फायरिंग कई अथऊं। फायरिंग करे उन खां पोइ घर खे बाहि ॾिनी अथऊं। उहे असां वटि वीडियो बि मौजूदु आहे। सॼी हरकत जेका आहे अकील जी आहे। असां सां पोयों खून वारे जो घर बि बर्बादु कयईं, असांजो बि घर बर्बादु कयो। कंहिं कयो? अकील कयो। हे मूं वटि सबूत आहे। हीउ सबूत कहिड़ो आहे? हीउ सबूत आहे मूंखे अॻिले जेको हुननि जो कटबरनि जो जेको शहीद थियो आहे, उन शहीद जो हीउ सबूत आहे। उन जे पीउ जो फरियादी जो हीउ सबूत आहे मूं वटि। उन जी जेका बि उन लिखियो आहे सॼो कुझु उन सही लिखियो आहे। जेको बि असांजो कारण आहे, जेको ॿिन्ही घरनि जो जेको नुक़सानु थियो आहे, अकील करायो आहे। हाणे महिरबानी करे IG सिंध, DIG सखर, SP सखर, असांजो इहो मुतालबो आहे त महिरबानी करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, असांजा कातिल गिरफ़्तार कया वञनि, असांखे ॿाहिरीं टीम ॾिनी वञे जेका टीम असां वटि रहे। असांखे हितां थाणे जा न खपनि पंहिंजो पुलिस ऑफिसर, असांखे पुलिस ऑफिसर खपनि उहे। हीउ मूं वटि सबूत आहे उन्हनि जो। हीउ भले पढ़नि ॾिसनि, जो उन्हनि जो सबूत न आहे उन फरियादी जो। असां ॾोही आहियूं। हीउ अकील जे लाइ उन्हनि ॾिनो आहे। ॿिन्ही घरनि खे बर्बादु जेको कयो आहे अकील कयो आहे। नौजवान शहीद थी विया आहिनि। इंसाफ़ खपे, असांजे भाउ जा कातिल गिरफ़्तार थियनि। उन खां बाद में असां ॿई ॻोठ जेको आहे अमन पसंदि आहियूं, अमन था चाहियूं। वस वारनि खे अपील आहे, ऑफिसरनि खे अपील आहे। उन खां बाद में IG सिंध, DIG सखर, SSP सखर खे अर्ज़ु आहे त असांखे पुलिस ॾिनी वञे, तहफ़ुज़ ॾिनो वञे। उन खां बाद में असांजो अमन करायो वञे, फ़ैसिलो करायो वञे त असां ॿिन्ही जेको आहे ॻोठ पर सॼनि जेको आहे इलाइक़े जो अमन बहाल थिए। असांजो भाउ हितां ईअं सुतो पियो हुजे, हिन पासे ॾांहुं हेॾो ॿारड़ा पिया हुजनिसि पिया ॿ। उन जे भित तां हेॾो जो टपी आयो मुड़सालो ॿारण वारो। 3 ॿार बीठा हुजनि पिया। असांजो इंसाफ़ कयो। असांजो भाउ नंढड़ो भाउ हुयो, इहे फेरिंग कंदा विया। 3 ॼणा ॿार हुजनि पिया। हिकिड़ो हितां थंबे खां टपी आयो। 2 ॿार हेॾनि लिकाकी अथसि, हिकिड़ो गिरफ़्तार कयो त असां ॾिसूं। असांखे इंसाफ़ खपे, कातिल ॿधा वञनि, असांखे इंसाफ़ खपे। कैमरामैन सफदर अली मुगल सां गॾु अब्दुर्रहमान अंसारी, मेहरान TV रिपोर्टर कंदरा।